अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजे पंहिंजे दोस्त हुबदार अली हिन महिल खां ततल जे शहर में आया आहियूं। तो भारतो जो तमामु हे वीचारा मज़दूर जेका आहिनि उहे थांव ठाहिनि था। माण्हू जॾहिं पाणी पीअंदा हुआसीं पहिरीं असां पाणी हिननि में पीअंदा हुआसीं, नदियूं जेको आहिनि उन्हनि में मट वग़ैरह दिला ठहंदा उन्हनि में पाणी पीअंदा हुआसीं। हाणे तव्हांखे ख़बर आहे ॾींहों ॾींहुं दौर जो चेंज थींदो थो वञे। चेंज करे पोइ हिननि सां आया आहियूं ऐं हाल वाल वठंदासीं हिन जी रोज़ी आहे या न। अचो तो हिन खां पुछूं, ॾिसूं हे दोस्त जे वेठा आहिनि उहो ॾिसूं छा था चवनि ऐं छा था ॿुधाइनि। जी पाण त 80-90 ते अटो थी वियो आहे। किथे मुंहुं ॾियूं पर बचनि जी रोज़ी आहे। बंड ॾाढनि खोटी कयूं था त कयूं ई था, ॿियो कमु असां खां कोन थो पुॼे, न को वरी करे बि सघंदासीं हींअर। हा ॾींहं में तव्हां घणा बांदारा ठाहींदा आहियो ऐं ॾींहं में ॿिया बांदारा जे सवाइ तहिड़ो तहिड़ो कमु कंदा आहियो ऐं मत बि ठाहींदा आहियो न? छा साईं, मट ठाहींदा आहियूं, पाटोड़ा ठाहींदा आहियूं। अॼु खे चवां भंडारा त हींअर ठाहियां थो पियो। हे चिलमूं ठाहींदा, भुका ठाहींदा आहियूं, माना त जो बि आइटम आहे सभु ठाहींदा आहियूं। पाट ठाहियूं, कुनारी ठाहियूं, उखरी ठाहियूं। अच्छा, हिन में तहिड़ा तहिड़ा फ़ाइदा आहिनि। मत में तहिड़ो फ़ाइदो आहे, दिले में ऐं जॾो इहो ॿियो जंहिंमें भत साहिबु आहे पातोड़े में तहिड़ा तहिड़ा फ़ाइदा आहिनि। साईं, पाटोड़े में इहा फ़ाइदा आहिनि त ताम जल्दी ठरे थो। उन में छा आहे जो त जरासीम नथो थिए। ॿियो जेको थांव आहे प्लास्टिक जो आहे या कंझे जो आहे, उन में मानी त कोन थी ठरे, पर थां ई पाण कोन थो ठरे। उन में इहो आहे। ऐं दिले मट में पाणी पीअण में जेको आहे त रसूल करीम जी सुनत आहे। ठिकर जे थांव में खाइण घटि थिए, उन जे करे बीमारी वधे थी। जे हिन में पाणी पीअंदा इंशाअल्लाह बीमारी न थींदा ख़ासि करे। हा हा, मट ठाहिया अथऊं। इहे मट परियों पिया आहिनि, दिला पिया आहिनि। सम्झी, हे पारियूं पयूं जेके ठाहियूं था पिया असां, जंहिंमें खीर विलोड़बो आहे। सम्झी, बसि इहो चवणु चाहियूं था त माण्हू फ्रिजनि में पाणी न पीअनि, जो बीमारी वधे थी। कूलरनि में पाणी न पीअनि, बर्फ़ जो पाणी न पीअनि, दिलनि में पीअनि। त डॉक्टरनि जो बि चवणु इहो ई आहे त दिले में पाणी पीअण सां बीमारी इंसान खे न विकिणंदी आहे। तो उन हिसाब सां असां इहो चाहियूं था त सभु आइटम पूरा थियनि। हिकिड़ो ॿ आइटम न आहे बचायो न। हिन महिल मिटी ठहियल आहिनि न। अच्छा, इनखे ले जेका ॾार फोट बंदि थींदी, मुंहिंजा फोट में माण्हू भॻल आहिनि। सही जी, उनजे करे हिनखे इहो ॾींदा आहियूं। देखो हलो बाबा हलो।
कोने में चावल था चाड़बा हा सही जेस त यहाँ प्लास्टिक न हूंदो हुम जेको ये प्लास्टिक आहे गैस आहे जेको कूलर आहे गैस आहे उन में ख़ासि करे बीमारी वधनि थियूं। तव्हांखे घणा साल थी विया आहिनि? असांखे घटि में घटि हिते 15-16 साल थिया आहिनि असांखे। अच्छा पंहिंजे खे जेको असां कारीगरी माना कारीगरी में सही बाक़ी अॻु में असांजा वॾा कम करे विया हा असां हुन वॾनि खे ॾिसंदा ॾिसंदा अॼु ताईं असां पंहिंजो इहो धंधो सभु इख़्तियार कयो आहे। माना हिन में कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? हिन में असांजी बीमारी बड़ी खां घणा फ़ाइदा आहिनि ऐं ॿियो जेको ठिकर जे थां में खाइण पीअण सवाबु आहे जेको जेसि ताईं प्लास्टिक उहो त गैस आहे बीमारी आहे पर उहो कली में भाॼी खणी था अचूं त बि गैस आहे इन में गैस में माण्हू भाॼी बि कोन थो सघे करे बि कोन थो सघे जेको प्लास्टिक जेको ठिकर आहे इहो विटामिन आहे सही इन में खाधे पीते में लज़त हूंदी आहे। अॻे बि खेर खेरियात में वॾा ॾिसंदा हुआ त पाटोड़नि में खेरियात खाईंदा हुआ विहांउ शादी पाटोड़नि में हूंदी हुई अॼु त प्लास्टिक ड्रेस निकिरी पियो आहे कूलर जो पाणी निकिरी पिया आहिनि। कूलर जो पाणी माना सही पिया आहे या न? अच्छा असांखे उन में सही न आहे न उनखे ढक ॾे त अंदरि उहो पाणी ॿिनि खां पोइ धप करे थो वञे हीअ पाणी तूं महीनो भरे रख ठिकर जे थां में धप न कंदो। जी नाज़रीन तव्हां हिननि मज़ूरनि जो तारी तरह जो उस्ताद जो हाल ॿुधो हिन इहो चवणो दिलनि मथनि पर हिन पर इलाही शयुनि में तमामु वॾा फ़ाइदा आहिनि फ़ाइदा तेरा आहिनि मत में असां जेतिरा पाणी विझूं था महीने खां पोइ पाणी ताज़ो हूंदो आहे टूलर में पाणी विझूं था 2 ॾींहंनि जे अंदरि में माना